पाकिस्तान IMF फिश में ॻाल्हियूं कामयाब स्टाफ लेवल मुआहिदो तइ थी पियो। मुआहिदे जी क़तई मंज़ूरी IMF वोट ॾींदो। मंज़ूरी जी सूरत में पाकिस्तान खे $1 अरब फराहम कया वेंदा। IMF जी पधिराई मूजिब पाकिस्तान खे EFF तहत $1 अरब ताईं रसाई हासिल थी वई आहे। पाकिस्तान खे मौसमियाती तब्दीली ऐं आफ़तनि खे मुंहुं ॾियण ताईं 28 महीननि जी अरेंजमेंट तहत $1 अरब 30 करोड़ मिलंदा। प्रोग्राम तहत मजमूई कर्ज़ जी रक़म $2 अरब थी वेंदी। वफाकी सरकार तरफा IMF प्रोग्राम ते सख्ती सां अमल करण जे अज़्म जो इज़हार। वफाकी वज़ीर मोहम्मद रग़सेब जो जुमिला हित टैक्स तबनाई ऐं सरकारी इदारनि बाबति सुधारा जारी रखिया वेंदा। मुल्क खे पैदावारी ऐं बरामदी तरक़ी जे रस्ते ते आणण लाइ पुरज़म आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि वफाकी काबीना जो इजलास थोड़ी देर में शुरू थींदो। इजलास में मुल्क जी सियासी, मुआशी ऐं सिक्योरिटी सूरतहाल ते गौर कयो वेंदो। ॾखणे उत्तर बलूचिस्तान अपर में सिक्योरिटी ख़दशनि सबबि कर्फ्यू लागू। नोटिफिकेशन जारी। DC ॾखण बलूचिस्तान अपर मौसर 1 ॾींहं लाइ कर्फ्यू लागू हूंदो। आसमा मंज़र खां लुधा ऐं मकीन ताईं रोड ऐं नवाज़ कोट खां वसमक ताईं रोड ट्रैफिक लाइ बंदि रहंदा। सिंधु दरिया मां नवां किनाल कढण वारे मंसूबे ख़िलाफ़ एहतजाजी रैलियूं, मुशाइरा ऐं धरना। खैबरे में सिंधु दरिया बचायो कमेटी पारां रैली कढी वई। पाणी ख़ातिर जहिड़ो जा ज़ोरदार नारा। चीनी में कांग्रेस कारकुननि ऐं ॻोठाणनि एहतजाजी मुज़ाहिरो करे गाजी शाह रोड ते धरणो हयो। कंदकोट जी सब्जी मंडी में भतो न ॾियण ते हथियारबंद जी फारिक में हिंदू वापारी ज़ख़्मी। इस्पताल मुंतक़िल। पार्टी ख़िलाफ़ वापारियुनि ऐं शहरियुनि जो इंडस हाईवे ते धरणो। रोड ब्लॉक। एहतसास कंदड़नि जो चमड़ा हित वापारी राकेश कुमार खे $20 लख भतो न ॾियण तां गोली हणी ज़ख़्मी कयो वियो। मुलविस लोहारनि खे गिरफ़्तार कयो वञे। पीर जो ॻोठ भरिसां रुड़ी विगे। 1 वरिए जो नीगर फौत। ॻोठ गुलाम मोहम्मद जागीराणी में 1 महीने दौरान रुड़ी सबबि फौत थियल ॿारनि जो अंग चाल थी वियो। ॻोठाणनि जी सिहत खाते खे डॉक्टर्सूं टीमूं माणी बीमार ॿारनि जो इलाज कराइण जी अपील। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप ऐं इमारती हमनसब शेख मोहम्मद बिन ज़याद बीच में टेलीफोनिक राब्तो। शेख मोहम्मद जो गज़ा जी सूरतहाल ते ॻणतीअ जो इज़हार। ॿिन्ही अख़बारनि गज़ा जंगबंदी इलाक़ाई इस्तेहकाम खे बरक़रार रखण ते ॻाल्हि ॿोल कई। इमारती सदर जो चङो त ॿ रियासती हली ख़िते में अमनी इस्तेहकाम जी ज़मानत ॾींदो।